अॼु जो टॉपिक आहे छा धरती ते सभ खां वधीक ताक़तवर शइ इंसानी दिमाग़ आहे। जंहिंखे ब्रीफिंग ॾिनी आहे डेरिन ब्राउन जादूगर। हा, सभु हैरान कंदड़ ऐं ताक़तवर या भयानक शयूं जेके असां ठाहियूं था या करियूं था, उन्हनि लाइ सभ खां अवल असां पंहिंजी सोचींदड़ दिमाग़ ते भाड़ियूं था। दिमाग़ असांखे ख़्याल ऐं ॿोली ॾिए थो ऐं पोइ उहे ख़्याल ऐं ॿोली वॾियुनि इजादनि, जंगियुनि, दवाउनि या का बि शइ जेका तव्हां सोची सघो जा सबबु थियनि था। दिमाग़ असांजे चौधारी दुनिया जो अहसासु ॾियारे थो। जॾहिं असां पंहिंजे गोॾे खे खणूं था या हिकु गुलु ॾिसूं था, असांजा गोॾा या अखियूं सचपच महसूसु कंदा या ॾिसंदा न आहिनि त छा पियो थिए, पर उहे पैगाम खे असांजो दिमाग़ ताईं पहुचाइनि था ऐं पोइ इहो असांजो दिमाग़ आहे जेको असांखे महसूसु कराए थो त गोॾे में सूरु आहे या असांजे साम्हूं असांखे गुल खे ॾेखारे थो। असांजो दिमाग़ असांखे कुझु अहिड़ो ख़ासि करणु ॾिए थो जेको जानवर नथा करे सघनि, ऐं इहो ई आहे पंहिंजो पाण बाबति सोचणु। हक़ीक़त इहा आहे त असां पंहिंजे दिमाग़ सां पंहिंजे दिमाग़ जे बारे में सोचे सघूं था। केॾी न अजीब ॻाल्हि आहे, पर आहे तमामु भली। सचपच झंझंदड़ ॻाल्हि इहा आहे त असांजो दिमाग़ असां सां अटकलूं कीअं करे थो। जीअं तव्हां जॾहिं हिकु जादूगर खे जादूगरी कंदे ॾिसंदा आहियो ऐं सोचींदा आहियो त कुझु नामुमकिन थी पियो आहे। दिमाग़ रोज़मर्रा जी ज़िंदगी में असांखे धोखो ॾिए थो ऐं अटकल करे थो। असां हिकु फिल्म ॾिसंदे डिॼी सघूं था तोणे जो असां ख़तरे में न हूंदा आहियूं, या असांजी सोचे सघूं था त असां हिकु जिन ॾिठो आहे, जॾहिं त इहो हूंदो ई न आहे। या कॾहिं कॾहिं हिकु ख़सीस ऐं बेहूदा माण्हू असांजे जज़्बनि खे छियो रसाए थो। जॾहिं ईअं थिए थो त असां सोचणु शुरू करियूं था, आउं बेवकूफ़ आहियां, मूंखे केरु बि पसंदि नथो करे, या आउं सभ खां ख़राबु आहियां, तोणे जो इहो कंहिं बि सूरत में सच न हूंदो आहे। इहो त फ़क़्तु असांजो दिमाग़ असां सां अटकलूं कंदो आहे। जॾहिं ईअं थिए असां तसवर करे सघूं था त असां पंहिंजे मथे खे खड़कायूं था ऐं पंहिंजे दिमाग़ खे ॿुधायूं था थधा थियो। तव्हां ॾिठो, असांजा दिमाग़ असांजी मदद जी कोशिशि कनि था ऐं असांजो तहफ़ुज़ कनि था, पर कॾहिं कॾहिं उहे सचपच ज़रूरत खां वधीक अदाकारी कनि था। हिकु शौक़ु मालूम करियो जंहिंमें असां भड़ हुजूं, चित्रकारी, मौसीक़ी, रियाज़ी, जादू रांदि, कुझु बि। असां ऐं असांजा दिमाग़ गॾिजी मज़ो वठी सघनि था।